नाज़रीन, दादो में पुराने तकरार तां हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्ते में आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नवीद कुरैशी। जी नवीद, तफ़सीलनि खां आगाह कजो। दादू बसा ॻोठ आहे, प्यारो ॻोठ, जिते कलो इहे भोज़दार बिरादरी में जेको तकरार हलंदो हुयो काफ़ी टाइम खां वठी। अॼु जेको कलो बिरादरी जे माण्हुनि फायरिंग करे भोज़दार बिरादरी जे नौजवान मोहम्मद हुसैन भोज़दार खे जेको क़त्ल करे छॾियो आहे। जेको अब्दुल जब्बार भोज़दार जो पुटु आहे, जॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नौजवान लाश दादू में पोस्टमार्टम लाइ पहुचायो वियो आहे। जॾहिं उनजा जेके वारसा आहिनि उहे रोंदा रहिया, उन्हनि चवणो त कलो बिरादरी जे माण्हुनि वॾो ज़ुल्म कयो आहे असां सां। असांजे नौजवान खे बेगुनाह क़त्ल करे छॾियो, असां हुननि सां जहिड़ो हलंदो हुयो काफ़ी वक़्तु खां वठी, पर हू असां ठाह जी ॻाल्हियूं कयूं हुयूं, पर हू कंहिं ॻाल्हि ते न बीठा। ऐं जेको वाक़ियो पेश कयो आहे, पुलिस हुननि जी सरपरस्ती करे रही आहे ऐं हिननि इहो मुतालबो कयो त कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। जी नवीद, तव्हांजी महिरबानी।